अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं इमरान चांडियो नए ब्लॉग सां गॾु अॼु वरी असां तव्हां सां ऐं मां सुबुह सां ईंदो आहियां हिते सभ खां पहिरियां बॉडी स्प्रे लॻाईंदो आहियां। छो जो हिते महिमान दोस्त ईंदा रहंदा आहिनि, हिन जे करे बॉडी स्प्रे लाज़मी लॻाइणो हूंदो आहे। दोस्तों कल्ह तव्हां ॾिठो त अदा असद आयो असां वटि ऐं तमामु सुठियूं ॻाल्हियूं कयूंसीं, हिकिड़ो इंटरव्यू वरितोसीं ऐं अॼु असलम भुट्टे जी हिकिड़ी दावत आहे होटल ते। चयो अथई मां तव्हां दोस्तनि खे दावत खाराईंदुसि ऐं थोरी देरि पहिरियों इरशाद झाकिरानी जी कॉल आई, मूंखे चई किथे तुंहिंजो शोरूम बंदि आहे। मां चयो यार मां गाॾी खणणु वियो आहियां, सो हुन सां बि कॉन्टेक्ट कयूं था, ॾिसूं त उहो अचे थो या मूंखे वञिणो थो पए। ऐं त दोस्त असां मर्ज़ी आहे, कुझु न कुझु वरी कयूं था। दोस्तो हींअर असां वञूं पिया पंहिंजी गाॾी खणणु भट्टी तां, पेंट थी चुकी आहे ऐं उस्ताद मूंसां गॾु आहे अख्तियार भाई। अख्तियार भाई ओके गाड़ी लेने जा रहे हैं। ये गुलिस्तान जोर मां रिक्शा ते चढ़ियाऊं, 300 रुपया घुरिया अथई, 300 रुपया ॾींदासीं। दोस्तों असां अची विया आहियूं भट्टी ते, हे गाॾियूं ॾिसो पिया थियनि पिया ऐं असांजी गाॾी हीअ बीठी आहे, हीअ कलर थी वियो अथसि। दोस्तों असां वरी हाणे वापसि वञी रहिया आहियूं गुलिस्तान इंजोर पंहिंजी गाॾी में ऐं मूंखे त कलर सुठो थो लॻे, गाॾी ॼण नई जहिड़ी थी वई आहे। बहरहाल अञा हे तयारु कोन्हे, साफ़ु सुथरी थींदी, पॉलिश थींदी, हिनखे रबिंग पॉलिशूं थींदियूं, सफ़ाई सुथराई थींदी, अञा सुठी लॻंदी। एजाज़ बुढ़ो असांजो ई व्लॉग ॾिसी रहियो आहे नट बोल्ट जो। हवा छा मज़ो अचे पियो न? चल यार हे चश्मो लॻी वियो यार, बस इहो चश्मो घणनि खे लॻी वियो आहे। टिकटॉक खां पोइ लॻवाया? हा टिकटॉक खां पोइ न, मोबाइल खां पोइ लॻो। मोबाइल खां पोइ अब तव्हां सभई हीरा लॻा पिया बोला? बसि सर जेको टिकटॉक जेको असांखे नशो जेको तव्हां दोस्तनि असांजे ज़हन में करे छॾियो आहे, त असां मफ़लूज थी विया आहियूं। जेसिताईं टिकटॉक न ॾिसूं न कयूं मज़ो न अचे। भाई हे ड्रेसिंग कहिड़ी सलीम जान कई आहे? बिल्कुलु हे त मथनि चकरवती जहिड़ी मथन चक्कर सुना। तू ॿुधा अॼु भला तोखे दावत मिली आहे का? सर फटाफट असलम सां वरी फ़ोन आई आहे त बाबा अॼु मानी खाधी थी न खाधी थी, हुनखे सदाईं मूं मां इहा शिकायत रही आहे त बाबा जॾहिं फ़ोन कंदो आहे तूं चवंदो आहे मानी खाई वेठो आहियां, त अॼु महिरबानी करे मानी न खाइजे। हाणे सुबुह खां वठी न खाधी थी? 3 ॾींहं ध्यानु मानी न खाधी आहे, में मज़ाक न आहे त बाइका ते बाबा मानी पसां किरी पवंदे दमा कढणा दफ़ा। दोस्तो चवनि था त ग्रीन टी में हे लीमो मिलाए ऐं थोरो विझंदा कयो ऐं पोइ पीअंदा कयो। हाणे तव्हां कमेंट करे मूंखे ॿुधायो त लीमो ग्रीन टी में विझणु खपे या न, हिन मौसम में मतिलबु पीअणु खपे या न। हे असांजो कप आहे, हिन ते नट बोल्ट ब्रॉस लिखियो पियो आहे, मतिलबु हे असांजो चैनल जी ID आहे इन कप ते। अरे भुट्टो साहब अची वियो। भुट्टा साहब अरे तूं त हीरो लॻो पियो आहे। अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आहियो? ठीकु ठाक। मूंखे असल में राति खाधीसीं मानी इन कबाब जी ते, हा हाईवे ते। हा सो मां टी शर्ट पाए वियो हुउसि। मां ॾिठी। हा ॾिठो ऐं उते हवा एॾी जो जेको आहे खंघ उहा त न आहे न? करुणा मरुणा अबा शर्ट चेक कर किथां जी आहे, पुछिस। अरमानी जी आहे? न सर, हे मार्क स्पेंसर। कंहिंजी? मार्क स्पेंसर। तूं भला कॾहिं बेड़ा पाईंदे? इंग्लैंड जी कंपनी आहे ऐं मुंहिंजो छोकिरो मुंहिंजो इंग्लैंड मां आयो आहे। अच्छा, तव्हांजो जेको फर्ज़ंद आयो आहे उहो वठी आयो आहे, पोइ त जाम वठी आयो हूंदो न। भला हे चए थो त जर्मन जी आहे शर्ट टी शर्ट, अब किथां जी आहे? अमेरिकन आहे। अमेरिकन आहे? अमेरिकन आहे, मेड बाय अल मशरक सेंटर। यार हे माण्हू सभु ॿुधंदा। दोस्तो हमेशह मां कंहिं न कंहिं दोस्त जी गाॾी हलाईंदो रहंदो आहियां। अॼु मां हलायां थो सलीम जान जी गाॾी मीरा। सो हे सलीम जान मूंसां भरिसां वेठल आहे, पोइ नवीद बि वेठल आहे। नवीद सां बि हाणे असांजी पकी दोस्ती थी वई आहे। अॼु वञूं पिया दावत ते ऐं दावत कई आहे असलम भुट्टो साहिबु हिकिड़े होटल ते, छो त हिन 3 लख फॉलोवर थी विया आहिनि, हिन जे करे असां वञूं पिया। अॼु केक बि कटींदासीं ऐं डिनर बि कंदासीं। सम्झा तूं छा थो सम्झि अॼु छा खाईंदासीं पाण, चिकन या मटन? साईं मटन खाईंदासीं जॾहिं खां तव्हांजो नट बोल्ट स्टार्ट थियो आहे ऐं टिकटॉक हिननि शुरूआति कई हुई त पोइ हर ॿिए ॾींहुं तमामु सुठी रिसेप्शन हूंदी आहे। दोस्तो ये असलम भुट्टो वञे पियो साम्हूं, असलम भुट्टे जी गाॾी आहे, तव्हां ॾिसी रहिया आहियो। दोस्तो असीं हींअर कैफे कबाइल ते अची विया आहियूं ऐं सभु दोस्त वेठल आहिनि। एजाज़ बुढ़ो, असलम भुट्टो, सलीम जान, नवीद, मां पाण बि हिन सां गॾु आहियां। अॼु असां हिते केक कटींदासीं ऐं केक आहे 3 लख फॉलोवर जो, जेके असलम भुट्टो साहब जी ID ते आहिनि। ऐं अॼु असां हिते केक कटींदासीं। अब तूं मुंहिंजी वीडियो थो ठाहे, मां एॾो सुणो आहियां। हाँ सर, हाँ पंहिंजो मुंहुं नथो वणे भाउ?
दोस्तो ॾिसो था साम्हूं जेको आहे हिन जी कुकिंग सिस्टम बि साम्हूं ई आहे ऐं हिते घाट मूंखे लॻी था नज़र अचे, अलाए घाट हिन लाइ वेटर सम्झ में ॻाल्हि नथी अचे मूंखे, अलाए असांखे मारींदा अलाए खाइण ॾींदा अलाए न। वासना बेटा हे छा वरितो अथई? ये कैंडल जेके बन जी बरंदी हुन कैंडल, अच्छा हे कैंडल हा केक ते लॻंदी, ओके। ऐं हे ॿई छा आहिनि? ये ब्लूटूथ आहे, ये पाण टिकटॉक ठाहींदासीं। टिकटॉक ठाहींदासीं, ब्लूटूथ आहे, ओके। माना सिस्टम सॼो पाण सां गॾु खयूं आयो आहीं। ज़रूरी आहे टिकटॉक रही। दोस्तो ही केक अची चुको आहे टिकटॉक 300K असली। इहो असली छा आहे वाह? असली इहो मुंहिंजो निकनेम आहे जेको टिकटॉक ते लिखियल आहे। असली निकनेम आहे। अब जल्दी सेट करवा। बीबी तो बाहर ना। हां बीबी बाहर। Was it the voice? Was it the fire burning in me? All of the noise turned into choirs of harmony. Left me with the pieces of forever that you broke. But since you left me alone, I've been high. दोस्तो ही जेको कैफे कबाइल आहे इहो गुलिस्तान जोर में आहे, बिल्कुलु यूनिवर्सिटी रोड ते, मतिलबु यूनिवर्सिटी जे अपोज़िट वारे रोड ते। ऐं हे जेको पोर्शन आहे ही जेंट्स जो पोर्शन आहे, हे तव्हां ॾिसी छॾियो। ऐं हिन जे परियों जेको पोर्शन आहे मां तव्हांखे ॾेखारियां थो, उहो लेडीज़ पोर्शन आहे। मतिलबु हिन जे परियों जेको पोर्शन आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो उहो लेडीज़ पोर्शन आहे। सलीम जान दोस्त असांजे सूप घुरायो आहे, पर तकरीबन 10-15 मिंटनि खां इहे मसाला अची विया आहिनि, सूप अञा न आयो आहे, परेशानियुनि में गुम थियो आहे सलीम जान। दोस्तो सोरी अॼु बि असां खाई ऐं पोइ था तव्हांखे वीडियो ॾेखारियूं। हे सभु ॾिसो खाई चुका आहिनि। अॼु सलीम जान बि खाई चुको आहे, भाऊ अञा ताईं खाए थो, सम्झ में ॻाल्हि नथी अचे। भाऊ चिक चिक ज़बरदस्त मज़ेदार आहे, आस्ते आस्ते वेठा था वञी। बहरहाल हिन मां इहो क्लियर थियो हितां जी जेका मानियत तमामु टेस्टी आहे। असां वटि 4-5 आइटम हुआ, पर हींअर सभु कुझु खाई चुका आहियूं असीं। हर हफ़्ते होटल मटाईंदा आहियूं, होटल चेक कंदा आहियूं। हे आहे कैफे ऐं डिश बि असां चेंज कंदा आहियूं। हे कबाइल ऐं वाक़ई हिते कबाइली मानी थी मिले पई। कबाइली मानी आहे ज़बरदस्त। दोस्तो असां वटि बिल आयो आहे, ॾिसूं बिल केतिरो आहे। हे बिल तव्हांजे साम्हूं आहे 4136 रुपया। 4136 यार इलाही आइटम आहिनि। पोइ इहो भरे वेंदे? हाँ तो 4000 जो टोटल कयो आहे। मां जॾहिं घणो निकिरां पियो त मूंखे बुआरी ज़ाल चयो त छा घुराईंदे, त उन ॾींहुं खाई आयासीं असां। कुझु हे आइटम घुराईंदासीं, चई इहो घटि पवंदे थोरो वधीक घुराइजे। न पूरो अची वियो, पूरो अची वियो। अञा बची पियो, अञा बची पियो। असां ज़ोरी खाधासीं। लॻे थो असलम परेशान थी वियो आहे बिल ॾिसी। ॿुधी वतई आहे, मूंखे वधि में वधि मूंखे ख़ुशी थी। अरे ॿुधी वतई आहे ॻाल्हि। दोस्तो हींअर असीं होटल तो वापसि वञूं पिया पंहिंजे घर। हींअर हिन गाॾी में वरी एजाज़ बुलड़ो बि असां सां गॾु अची वियो, अलाए काॾे ग़ाइबु थियो आहे, नज़र कोन थो अचे। हा एजाज़ मज़ो आयो? वाह ज़बरदस्त, फर्स्ट क्लास। मतिलबु सुठो एंटरटेनमेंट थी वियो न? तमामु सुठो, तमामु सुठो। दोस्तो त स्कूल लाइ उथे नथी मतिलबु फ्राइडे आहे न अॼु। उथी मां स्कूल थी टाइम थी वियो उथी। शाबाश गुड बॉय, गुड गर्ल। अल्लाह ते उथी वई शीं उथी वई आहे, उथी वई शेर। दोस्तो नंढे ॿार खे उथारण जो ॿियो तरीक़ो ई आहे, उनखे हे सभु शयूं ॾेखारियो। मिनसा हे ॾिस मतिलबु लाइ केॾियूं शयूं वठी आवां। हे ॾिस मिनसा शयूं ॾिस, हे ॾिस। हे ईमान कहिड़ा खणे, तूं कहिड़ा खणंदी आहे? हे ॾिस, हे ईमान कहिड़ा खणे, तुंहिंजा कहिड़ा आहिनि? हे ॾिस, हे वठि अचे, तुंहिंजा कहिड़ा आहिनि मिनसा? तुंहिंजा कहिड़ा आहिनि ईमान? हाँ मिनसा छा थी करे? मिनसा वाला बिस्किट थी खाए चांहि सां डबोए। नाश्तो थी करे? हाँ अरे वाह, मिनसा नाश्तो थी करे? अरे वाह, चांहि बिस्किट नाश्तो पाण कंदी आहे? अरे हे केरु वेठो आहे? भालू। इनखे बि नाश्तो कराईंदी आहियां? हाँ, छा खाराईंदी आहियांसि? हे छा? इन नालो छा आहे? चॉकलेट। अरे भालू खे चॉकलेट खाराईंदी आहे? अरे वाह।
दोस्तों हींअर टाइम थियो आहे तक़रीबन 8:45 था थियनि ऐं हींअर असांजे व्लॉग जे एडिटिंग जो टाइम थी वियो। वरी पाण इनशाला सुभाणे मिलंदासीं इन टाइम ॿिए व्लॉग में। तेसिताईं पाण कयूं था अल्लाह हाफ़िज़। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो। बाय।